भाई आज रे यार को धक्को लगो दिया ना धक्को ना लगो आज भाई छाछो थी मैंने फिटिंग तो सीधी कर छाछो थी मीटिंग सीधी आ तो के साथ है भाई इसी रहे हो काला चिताई मां के छो चिताई दर से आखी सुजी गई थी या ना वा की कोनो सुजी मां जी तो चंगी बलिया के गोताई दिया ना ना गोत कालो के रहणो तो एडी महंगाई जे दौर में गोत के रहणो थियो शादी बाने खारस थी आंख में खारस बारा कुछ भी कोने को बाकी थियो आंख में शादी मार बंदूक का लगी थी मैंने आंख में तो हथ छो छो तो घुमत अरे ने भागा तो के खबर न पई एडी मुल्क में महंगाई लगी पई आहे दिसे न तो तू हर चीज वठो तो महंगी लगी पे उन जाते बछियूं छो इस्तेमाल कर जॾहिं हिक लाइट हले थी त ॿी खे बंदि कयूं बचत या नवां तरीक़ा ॻोल्हणा न हाणे असांखे अरे पक्का मार खुदा जी का पोई अख बंद करण केड़ो तुजो खर्चो घट दिमाग़ एॾो ॾींहुं न आहे अखियूं तारा था पिया निकिरनि उन करे हिक अख ज़रूरी आहे ॿिनि जो कमु न आहे माने अख जी कंजू साहब जो करे बचत ज़रूरी आहे हे लॻ तोखे ख़बर न आहे छा केॾी महांगाई थी वई आहे शुक्र आहे मुंहिंजा मालिक साईं तो केड़ा केड़ा इंसान तो ठाही तुंहिंजी मर्ज़ी आहे बिठाए दे हिकड़ी अख बंद करे बाबा हिक ज़रूरी आहे न ॾिसे नथो छा को मिटी पवे को भितर पवे त उन जाइ ते त हिकड़ी कमु करे हिक बंदि हुजे न बाक़ी ॿ कीअं हलाइनि तोखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे हिकड़ी अख हथ माना हिकड़ी बंद करे बि स्टार्ट करे हा बचत या नवां तरीक़ा ॻोल्हणा न हेॾो मुल्क में ॾिसे थो त मुल्क जी महांगाई करे हिकड़ी अख बंद करे हिकड़ी अख सां थो घुमे अल्लाह हर शइ जो निबा दुआ कर अल्लाह साईं माना खुश रखे तो अल्लाह खुश रखे हथ हेठि कर जेको बि थियो त माना अल्लाह कंदो मुफ्त में फ्री में ऑपरेशन थींदी आहे